जल्दी तकड़ करण खां मनो कई आहे। हबीबन करीमन जे फरामीन मां ख़बर पवे थी त साईं जन फरमायो त तकड़ कम शैतान जो हूंदो आहे। दीन में तकड़ खे हरगिज़ पसंदि न कयो वियो आहे, नापसंदीदा अमल आहे। पर अल्लाह ताला जे क़ुरान ऐं मदीने वारे साईं जे फरमान मां ख़बर पवे थी अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाए थो त ख़ैर जा जेके कम आहिनि, भलाई जा जेके कम आहिनि, उन्हनि में जेतिरो थी सघे ओतिरी तकड़ कंदा कयो। जेके ख़ैर जा कम आहिनि, भलाई जा कम आहिनि, नेकी जा कम आहिनि, उन्हनि में जल्दी कंदा कयो। जल्दी उहे अमल उन्हनि अमलनि ॾे डोड़ो, करण में तकड़ न कयो, बल्कि उन्हनि खे पूरे करण में तकड़ कयो, उन्हनि ॾे डोड़ो, उन्हनि अमलनि ॾांहुं डोड़ो। छो? क़ुरान तो फरमायो सारियू इला मग़फ़िरतिन मिन रब्बिकुम, ऐं तकड़ कयो पंहिंजे पालनहार जी बख़्शिश ॾांहुं, व जन्नतिन अर्दुहा अस्समावातु वल अर्द, उन जन्नत ॾे तकड़ कयो जेका ज़मीनुनि ऐं आसमाननि खां जन्नत कुशादी आहे। इस्दत लिल मुत्तक़ीन, उहा जन्नत मुत्तक़ीन ऐं परहेज़गार माण्हुनि जे लाइ तयारु कई वई आहे। सुभान अल्लाह। अल्लाह ताला पंहिंजे सालिह बाननि जा औसाफ, छोकिरा चुप करे ख़ामोश, अल्लाह ताला पंहिंजे सालिह बाननि जूं वस्फ़ूं ऐं औसाफ बयानु कंदे क़ुरान मजीद में फरमायो वयुसारिऊन फिल ख़ैरात व उलाइक मिनस सालिहीन, जेके सालिह बाना आहिनि, जेके अल्लाह जा सालिह सदोरा, अल्लाह जा पसंदीदा अमलनि करण वारा बाना आहिनि, उन्हनि जी निशानी इहा आहे जो उहे नेकी जे कमनि में घणी तकड़ करण वारा। सम्झो था? ऐं जेकॾहिं तव्हांजे लाइ अल्लाह ताला वसाइल ठाहिया आहिनि, निमाज़ जो टाइम थी वियो आहे त जल्दी कयो, निमाज़ थिए, जल्दी निमाज़ जे लाइ अचो। जेकॾहिं वुज़ू टुटी पियो आहे त तकड़ करे नओं वुज़ू कयो। जेकॾहिं साईं मुंहिंजा नियाणी नौजवान थी वई आहे त तकड़ करे उनखे परणायो। जेकॾहिं तव्हांखे जे दरवाज़े ते को साइल आयो आहे त जल्दी उनखे ख़ैरात ॾियो, जल्दी कयो, उनखे साइल खे ख़ाली न मोटायो, मथां ख़ाली वापसि मोटी वञे। तव्हां जेकॾहिं रमज़ान जो महीनो आयो आहे त तकड़ करे जल्दी करे उन में जेके असबाब अल्लाह जे हबीब अरबी मुजीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन असांखे मुहैया करे ॾिना आहिनि, नेकी जा, भलाई जा, जल्दी करे उन्हनि खे पूरे करण जी कोशिशि कयो। छो तकड़ जो हुकुम छो ॾिनो आहे? इन जे करे जो इंसान जी ज़िंदगी ते भरवसो न आहे। थी सघे थो ईंदड़ लम्हो असां ज़िंदगी में हुजूं न हुजूं, अवा मौत जवानी कुराड़ त कोन ॾिसंदो आहे न। ॿार आहे, बचो आहे, नंढो आहे, वॾो आहे, कुराड़ो आहे, साईं मुंहिंजा बुज़ुर्ग आहे, केर बि आहे, मौत वक़्तु कोन ॾिसंदो आहे। अल्लाह जो क़ुरान तॾहिं थो फरमाए त जल्दी नेकी में तकड़ कयो। छो त मौत खां अॻ में जेतिरियूं नेकियूं जमा कंदो ओतिरो तव्हांजो आख़िरत में सरमायो तयारु थी वेंदो। बुज़ुर्गनि फरमायो आहे त पंजनि कमनि में त घणी तकड़ कंदा कयो। हिकिड़ो इतआम तआम इज़ा हज़र दैफ़, जॾहिं महिमान हाज़िर थी वञे त उनखे खाधे खाराइण में तकड़ कंदा कयो। जल्दी कयो, महिमान वेठो बाज़ू ॾे हमरा साईं मुंहिंजा पंहिंजी कचहरी में वेठा आहिनि पिया, महिमान खां मानी जी पुछा न कर, न, महिमान अची वञे त अव्वल उनजे ताम जो बंदोबस्तु कयो, जल्दी उनखे मानी खारायो। व तजहीज़ुल मय्यत इज़ा मात, ऐं जॾहिं तव्हां मां को माण्हू फौत थी वञे त उनजी तजहीज़, तकफ़ीन, तदफ़ीन में तकड़ कंदा कयो। मय्यत रखण जी शइ न आहे, फलाणो माण्हू अचे, फलाणो माण्हू अचे, उहो इस्लामाबाद मां निकितो आहे, उहो मुंहुं ॾिसंदो हुन इंतज़ार जो न। मौत अची वञे, हाणे इंसान जी जाइ ज़मीन जे मथां न आहे, हाणे हुनजी जाइ क़बर में आहे, उनखे तदफ़ीन में तकड़ कंदा कयो। व तज़वीजुल बिक्र इज़ा अदरकत, जॾहिं न्याणी तव्हांजी बालिग़ थी वञे त उनजी शादी कराइण में, परणाइण में तकड़ कंदा कयो। व क़दाउ दईन, ऐं जॾहिं तव्हां ते कर्ज़ हुजे, सबब मुहैया थी अचे कर्ज़ लाहिण जो, त अव्वल कर्ज़ लाहियो, पोइ पंहिंजी ज़रूरतूं पूरियूं कंदा कयो। कर्ज़ रहायो न, कर्ज़ पंहिंजे ज़िम्मे ते रखो न। मदीने वारे साईं फरमायो कर्ज़ अल्लाह जो हिकिड़ो झंडो आहे, रब जंहिं ते ॾमरबो आहे उनजे मथां इहो कर्ज़ जो झंडो खोड़ींदो आहे। जॾहिं कंहिंजे मथां कर्ज़ जो झंडो खोड़जी वञे, उहो माण्हू ज़लील रुसवा थी वेंदो आहे। ॾिसो न, जॾहिं कर्ज़ थी वञे केॾी माण्हू खे परेशानी थींदी आहे। हिकिड़नि माण्हुनि वटि वसाइल हूंदा बि आहिनि, पैसा पिया बि हूंदा आहिनि, तॾहिं कर्ज़ अदा कोन कंदा आहिनि। हिकिड़ो त माण्हू मजबूर आहे जंहिं वटि पैसा मुहैया नथा थियनि, हिकिड़े माण्हू वटि पिया आहिनि, जा कमाईंदो, पंहिंजा ख़र्च पूरा पियो कंदो, हो जेको कर्ज़ वारो उहो वीचारो मच्छर मारींदो हुते,
उनके कर्ज अदा करे कोन ॾींदा। अल्लाह जे बुज़ुर्गनि फरमायो कदा दई ऐं जॾहिं कज़ा दई कर्ज तव्हांखे अदा करणो हुजे त जल्दी करे कर्ज अदा कंदा कयो। इज़ा वतौबतु मिन ज़ंब इज़ा अज़नब। ऐं आख़िरी ॻाल्हि जॾहिं बि तव्हां खां को गुनाह थी वञे, जॾहिं तव्हां खां का ख़ता थी वञे त गुनाह खां फौरन बाद तौबा करण में तकड़ कंदा कयो। अल्लाह ताला जे नबीयनि वलीयनि बुज़ुर्गनि जो तरीक़ो आहे इंसान ख़ता जो पुतलो आहे। इंसान कुल्लु इब्नु आदम ख़त्ताऊन, आदम जो समूरो औलाद खाती आहे, गुनाह थी वेंदो आहे। कहिड़ो इंसान आहे? हत्ता के नबीयनि खां अलावा, नबी मासूम आहिनि, नबीयनि खां अलावा बाक़ी जेके बि इंसान आहिनि, जेका मखलूक आहे, अल्लाह जा मलाइका नबी उन्हनि खे छॾे बाक़ी हर इंसान खाती आहे, गुनहगार आहे, गुनाह थी वेंदो आहे। बुज़ुर्गनि फरमायो आहे जीअं ख़ता थी वञे ख़बर पई गुनाह हुआ, इंसान खां ख़ता थी वेंदी आहे, फौरन माफ़ी वठे, मुंहिंजा मौला मूंखां हे गुनाह थी वियो आहे, मुंहिंजी तौबा क़बूल फरमा। छो त जॾहिं माण्हू तौबा कंदो आहे त उनजे गुनाहनि खे, ख़ता खे, उनजे असरात खे अल्लाह ताला तौबा जे ज़रिए उनखां दूर करे छॾींदो आहे। मदीने वारे साईं फरमायो जॾहिं को माण्हू तौबा कंदो आहे न, तौबा करण खां अॻु में को माण्हू नेकी करे, अल्लाह ताला उनजो नेकी जो हिकु नेकी जे बदिले उनखे ॿी नेकी अता फरमाईंदो आहे। कंहिंखे नेकी जो अजुर 10 गुनाह अता फरमाईंदो आहे, पर के बाना गुनाह करे वञनि, अल्लाह ताला फरमाईंदो आहे मलाइकनि खे कुलनि ते किरामन कातिबीन वेठा आहिनि, रब फरमाईंदो आहे 24 कलाक छॾे ॾियो, 8 पहर छॾे ॾियो न त हे मथां तौबा करे विझे, तौबा करे विझे न, अल्लाह ताला गुनाह त मेटे छॾींदो, हिन कुल्ले जे मलाइकनि खां उहो गुनाह विसारे छॾी वेंदो आहे, हिन को गुनाह जो कमु कयो हुयो। इन जे करे बुज़ुर्गनि फरमायो आहे त तौबा में घणी तकड़ कंदा कयो त अल्लाह ताला तव्हांखे माफ़ी अता फरमाए। रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो बादिरू बिल अमाल फितनतन का कितइल लैलिल मुज़लिम युस्बिहु रजुल मोमिनन व युमसी काफिरा। मदीने वाले साईं फरमायो त नेक अमलनि में जल्दी कयो, जल्दी जल्दी नेक अमल कयो, छो त हिकिड़ा फितना अचण वारा आहिनि, अहिड़ा फितना ईंदा, ईअं ज़मीन ते फितना छांइजी वेंदा जीअं सिज लहंदो आहे, राति दुनिया ते छांइजी वेंदी आहे न, राति जो अंधेरो छांइजी वेंदो आहे, ईअं ज़मीन ते फितना छांइजी वेंदा। युस्बिहु रजुल मुमिनन व युमसी काफिरा। माण्हू शाम इन हाल में कंदा, सुबुह इन हाल में कंदा त उहे मोमिन आहिनि, जॾहिं शाम थींदी त उहे काफ़िर थी वेंदा। व युमसी मोमिनन व युस्बिहु काफिरा। इन हाल में उहे शाम इन हाल में कंदा जो उहे मोमिन हुया, मुस्लमान हुया, पर सुबुह थींदे थींदे उन्हनि जो ईमान निकिरी वेंदो, उहो काफ़िर बणिजी वेंदा। यबीउ दीनहु बिअर्दिन मिन दुनिया। ईअं थींदो जो माण्हू पंहिंजे दीन खे दुनिया जे एवज़ विकिणी छॾींदा, दीन खे अहमियत न ॾींदा, पैसो ॾोकड़ माल मनसब जा उनखे अहमियत ॾींदा, अल्लाह जे दीन खे अहमियत न ॾींदा। हींअर उहो ज़मानो अची वियो आहे, दाढ़ी रखणु ऐब थी वियो आहे, मस्जिद में अच वेहणु ऐब थी वियो आहे, आलिमनि जी कचहरी में वेहणु माण्हू जे लाइ बुरो फेल बणिजी वियो आहे। इंसान दीन खां ईअं बेज़ार थी विया आहिनि जो ख़बर नथी पए त माण्हू मुस्लमान आहिनि या काफ़िर आहिनि। अल्लाह जो क़ुरान हबीब अरबी मुजीब सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम तो फरमाए त इन्हनि फितननि खां अचण खां अॻु में नेकी जा अंबार पंहिंजी ज़िंदगी में जमो करे वठो। ईअं न जो असांखे इन्हनि फितननि जो मुंहुं ॾिसणो पवे, अल्लाह ताला असांखे इन्हनि फितननि खां बचाए। हिन हदीस मां असांखे इहो मालूम थिए थो त नेक अमलनि में जल्दी करणु घुरिजे, जेतिरो थी सघे माण्हू जल्दी करे, चङनि कमनि में सुस्ती इंसान खे नथी सोए, मोमिन खे सुस्ती भलाई जे कमनि में नथी सोए त उहो सुस्त लॻो वेठो हुजे, निमाज़ में, रोज़े में, ज़कात में, ख़ैरात में, अमलनि में ज़िंदगी ते भरोसो न आहे। जेके अमाल अॼु असां कयासीं सुभाणे क़ब्र में बि कमु ईंदा, आख़िरत में कमु ईंदा। अल्लाह ताला सालिह अमलनि करण वारे खे पंहिंजी रहमतुनि जो हक़दार बणाईंदो आहे, उन्हनि खे अल्लाह ताला पंहिंजे तरफ़ां भाग ऐं वक़्त वारो बणाईंदो आहे, उनजे मथां रहमतुनि जो नुज़ूल कंदो आहे, जेको नेक अमलनि में तकड़ करण वारा हूंदा। ऐं रमज़ान जो महीनो दुआउनि जो महीनो, अल्लाह खां इहा दुआ नबी सुने जी सुन्नत आहे, इहा दुआ घुरंदा कयो, मुंहिंजा मौला असांखे गुनाहनि खां बचण जी तौफ़ीक़ ॾे, अमलनि सालिहनि करण जी हिम्मत अता फरमा। छो त इंसान पाण पंहिंजी ताक़त सां अमल कोन कंदो आहे,
अल्लाह हिम्मत ॾींदो आहे। अल्लाह खां हिम्मत घुरंदा कयो, मुंहिंजा मौला असांखे रोज़े रखण जी हिम्मत ॾे, मौला असांखे तरावीह पढ़ण जी हिम्मत ॾे, सिहत अता फरमा त असां तरावीह पढ़ूं, सिहत आफ़ियत ऐं इस्तिक़ामत ॾे त असां रमज़ान जा रोज़ा रखूं, राति जो तहजुद पढ़ूं, असां दुआऊं घुरूं, पंहिंजी मुनाजात जी लज़्ज़त अता फरमा। अल्लाह खां मदद तलब कंदा कयो। जॾहिं रब जी मदद शामिल हाल थी वञे, इंसान भली 100 सालनि जो कुराड़ो छो न थी वञे, उनखे अल्लाह अहिड़ी हिम्मत ॾींदो, तरावीह ईअं पढ़ंदो ॼण नौजवान 12 सालनि जो छोकिरो नमाज़ पढ़े। अल्लाह हिम्मत ॾियण वारो आहे, अल्लाह तौफ़ीक़ ॾियण वारो, अल्लाह खां मदद तलब कंदा कयो। अल्लाह शाल असांखे हिम्मत अता फरमाए, नेकी करण जी मुहब्बत अता फरमाए। अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह असां सभिनी खे पंहिंजे सालिह मुत्तकी परहेज़गार बारनि में शुमार फरमाए। अल्लाह ताला शाल अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाहु आमीन, अल्लाहु आमीन, अल्लाहु अल्लाहु आमीन, आमीन। अल्लाहु आमीन।